दीदी। नमस्ते दीदी, तव्हां कल्ह ॿुधायो कि भॻवान हिन सृष्टिअ खां मथे चांद तारनि खां बि परे हिकु दुनिया आहे। भॻवान जो उते निवास स्थान आहे। पर उहा दुनिया त असांखे सम्झ में कोन थी अचे, रुॻो असांजे मथे आसमान ते ॾिसांसीं। ऐं चवंदा आहिनि कि हिन धरतीअ जे हेठि बि हिकु पाताल लोक आहे जंहिंमें जीव जंतु रहंदा आहिनि। हिन सृष्टि ते त बसि असां मनुष्य ई रहियल आहियूं। त अहिड़ा घणा लोक ईअं आहिनि, थोरो ॿुधाईंदा? ॾिसो, पाण खे त पतो ई आहे शरीर कंहिंसां ठहींदो आहे, तत्वनि सां ठहींदो आहे। त तत्व त पाण खे हिन सृष्टि ते ई मिलंदा आहिनि न। भई शरीर ठहे थो, जल, वायु, धरती ते जीअं भोजन मिलंदो आहे, ॿियो आकाश, अग्नि, सूर्य सां जो रोशनी मिले थी, इन्हनि सां शरीर ठहे थो। जॾहिं चांद ते ई माण्हू पाणी था ढूंढनि, हुते ई तत्व न आहिनि सभु, त बाक़ी धरती जे हेठां ऐं आसमान जो मथे चईंदा आहिनि मथे देवता रहंदा आहिनि, उन्हनि जो शरीर कीअं ठहींदो? त इहे जेकी दुनिया में पाण रहूं था, जेके पाण अर्थ चईंदा आहिनि, सृष्टि, हिते ई पांच तत्व मिलंदा आहिनि पाण खे, ऐं हिन सां पंहिंजो शरीर ठहींदो आहे। ऐं हिन शरीर में जॾहिं आत्मा प्रवेश कंदी आहे, तॾहिं ही वह गर्भ खां पोइ ॿाहिरि निकिरी करे पोइ मनुष्य आत्मा ठही करे जीवन जींदी आहे। त हिकु त इहो लोक थी वियो, जेके पाण साकार लोक चईंदासीं। साकार मतिलब जाते आत्मा शरीर द्वारा पंहिंजो पूरो कर्म करे। ॿियो हिन खां मथे हिकु दुनिया थींदी आहे चांद तार खां मथे, जाते आत्मा लाइट जे शरीर में हुजे। उनजो शरीर 5 तत्वनि जो न हूंदो आहे, कंहिंजो हूंदो आहे लाइट जो ठहियलु हूंदो आहे। जेके माण्हू फरिश्ता चईंदा आहिनि न, भई फरिश्तो ईअं उड़े थो, करे थो। त जॾहिं आत्मा हिन 5 तत्वनि खां निकिरी वेंदी आहे न, त आत्मा सां गॾु हुनजो लाइट जो शरीर निकिरंदो आहे। त सुठियूं सुठियूं आत्मायूं हुन फरिश्ते जी दुनिया में रहंदियूं आहिनि। हुनखे कहिड़ी चईंदा? सूक्ष्म लोक चई सघंदा आहियो तव्हां। सूक्ष्म लोक, ॿियो फरिश्तनि जी दुनिया, ॿियो उहो लोक थींदो आहे। ॿियो उन खां मथे हिकु निराकारी लोक आहे, जिते आत्मा कहिड़े रूप में रहंदी आहे? निराकार रूप में। जीअं पाण सितारा ॾिसूं था न, भई सितारा त अखियुनि खां नज़र था अचनि, लेकिन पंहिंजी आत्मा जेकी हिकु छोटी सी बिंदी आहे, सितारे मिसल आहे, उहा अखियुनि खां नज़र नथी अचे, लेकिन रहंदी हुन खां बि मथे, सूक्ष्म लोक खां मथे हिकु निराकारी लोक आहे। उते सभी आत्मायूं परमात्मा रहंदा आहिनि। पोइ जॾहिं हुननि जो समय हूंदो आहे न, भई माण्हू छा चईंदा आहिनि, ख़ाली हथ आयासीं, ख़ाली हथ वञूं था। ख़ाली हथ अर्थात सिर्फ़ आत्मा निराकार रूप में ई मथां निराकारी दुनिया मां हेठि हिन धरती ते ईंदी आहे। धरती ते अची करे गर्भ में ईंदी आहे। पोइ जॾहिं गर्भ मां निकिरी वेंदी आहे न, जॾहिं हुनजो हिन सृष्टि ते खेल ख़तमु थी वेंदो अथसि, पोइ उहो गर्भ मां निकिरी करे पंहिंजो शरीर, गर्भ मां निकिरंदी आहे त नयो जीवन थींदो अथसि। पोइ जीअं जीअं हुन जीवन जीअं 1, 2, 3 घणा बि जेतिरा बि हुनखे जीवन जीअणा अथसि, ओतिरा शरीर वठी करे जीवन जीअं, पोइ जीअं ई हुनजो हिन सृष्टि ते खेल ख़तमु थी वेंदो अथसि, त उहो पंहिंजे शरीर मां निकिरी करे वापसि काॾे वेंदी आहे? हुन निराकारी दुनिया में। त हुतां ई हुनजो निराकारी लोक आहे। हिनखे पाण ब्रह्म लोक बि चई सघंदा आहियूं, निराकारी लोक बि चई सघंदा आहियूं, शांति धाम। छो जी हुते शरीर न हूंदो आहे न, त आत्मा हिकदमि शांत में वेठी हूंदी आहे। छो जी आत्मा खे जॾहिं शरीर हूंदो अथसि, तॾहिं उहो चुरपुर कंदी आहे। तव्हां ॾिसंदा आहियो न, भई कंहिंजे शरीर मां आत्मा निकिरजी वेंदी आहे, त शरीर त पंहिंजे पासे में ई पियो हूंदो आहे, परंतु उहो हिलंदो डुलंदो न आहे। त आत्मा बिना शरीर में हिकदमि शांत में रहंदी आहे, त हुनखे शांति धाम बि चई सघंदा आहियूं, ब्रह्म लोक भी चई सकता हूँ, निराकारी लोक भी चई सकता हूँ।
ईअं हेॾा हुनजो नाम अथसि। अच्छा। हा, त हुतां आत्मा हेठि ईंदी आहे, शरीर वठी करे खेल खेॾंदी आहे। ऐं जेको पाताल लोक चईंदा आहिनि न, हेठि हिन धरती जे हेठां बि हिकु पाताल लोक आहे, उहो त हीअं कोई लोक न आहे। हाणे पाण ॾिसूं था, हीअ धरती जीअं जीअं ख़तमु थींदी त पाणी हुनजे मथां अची वेंदो अथसि। त धरती त आई सही, हुनजे मथां पोइ कॾहिं समुद्र हूंदा आहिनि, पाणी हूंदा आहिनि, पोइ हुन में जीव जंतु हूंदा आहिनि। हेठि कोई दुनिया न आहे। दुनिया किथे वसदी आहे? जाते 5 तत्वनि जो शरीर हुजे। ऐं 5 तत्व जाते मिलंदा, उनखे साकार लोक चइबो। ठीकु आहे? थैंक यू दीदी। थैंक यू।